तौर ते ॾिसो ही इंसिडेंट थियो आहे तक़रीबन 9 लॻी कुझु मिंटनि ते यकीनन हिन टाइम ते हुनजी लाइफ इज़ मोर इम्पोर्टेंट। पुलिस DIG सखर SSP सखर जा वारदात जी बि विज़िट कई आहे ऐं हॉस्पिटल बि विया आहिनि। उते काफ़ी क्राउड गॾो डॉक्टरनि पुलिस खे इहा रिक्वेस्ट कई त उन क्राउड खे मैनेज कनि त जीअं हू जन मोहम्मद जी ज़िंदगी बचाए सघनि। असां जेके माण्हू ते गॾु थिया उन खे रिक्वेस्ट कई कि तव्हां डॉक्टरनि खे थोरो टाइम ॾियो कि हू हुनजी जान बचाइण में जेको सो भरपूर किरदारु अदा कनि। यकीनन ही हिकिड़ो इंसिडेंट आहे जेको टारगेटेड लॻे थो ऐं उनखे जेको आहे सो टारगेट कयो वियो आहे। असां पंहिंजी तरफ़ां पूरी कोशिशि कंदासीं त हर पहलू खां इन ते तफ्तीश थिए ऐं जेके मुलज़मान आहिनि खे ट्रेस करे गिरफ़्तार करियूं। अच्छा, IG साहब SSP सिंगार मलिक साहब सां असां राब्तो कयो, उन फौरी तौर ते हिन अस्पताल त पहुतो आहे पर अञा अधु कलाक हमले खे थिया हुन चई छॾियो आहे त ही ज़ाती मामिलो आहे। हिकु सीनियर सहाफ़ी, तव्हां बि जानमंद महर खे सुञाणो था, सॼी ज़िंदगी हुनजी सहाफ़त लाइ कलम लाइ आवाज़ उथारण में लॻी आहे मज़लूम माण्हुनि जो, त ही तव्हां SSP जो इहो ओचितो ऐं जल्दीअ में इहो मौक़िफ़ ॾिनो आहे, तव्हांजो हिन ते छा चवणु आहे? ॾिसो, हिन टाइम ते बिल्कुलु सम्झां थो त को बि मौक़िफ़ मुनासिब कोन्हे। कंहिंखे बि का ख़बर नाहे त इहो जेको अटैम्प्ट थियो आहे कंहिं कयो आहे ऐं यकीनन जॾहिं मुलज़मान ट्रेस थींदा त उन जे बैकग्राउंड जी बि ख़बर पवंदी। क़बल वक़्तु आहे इन क़िस्म जी जेका स्टेटमेंट ॾियणु। जेकॾहिं SSP इन क़िस्म जी का स्टेटमेंट ॾिनी आहे त सम्झां थो त उन जो को बेसिस हुजणु खपे। उनखे हिन टाइम ते जॾहिं असां क्लैरिटी न आहे त इन क़िस्म जी स्टेटमेंट न ॾियणु खपे। अच्छा, IG साहब, सीनियर सहाफ़ीअ खे सिक्योरिटी ॾियणु छा पुलिस जी ज़िम्मेवारी न हुई? अगरि इंफॉर्मेशन हुई बि, अगरि ईअं मञिजे बि त ही जेको SSP साहब जो मौक़िफ़ आहे त ही को अधु कलाक जे अंदरि हुन ज़ाती ॾिनो, त छा सिक्योरिटी ॾियणु कंहिंजो फर्ज़ आहे IG साहब? ॾिसो, इहो जेको सिंध में हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे सिक्योरिटी वारो, उहो हाई कोर्ट क्लियर करे छॾियो आहे कि कंहिं बि जेको आहे माण्हू खे जेकॾहिं को थ्रेट आहे त उहो थ्रेट असेसमेंट कमेटी खे पंहिंजी दरख़्वास्त ॾींदो आहे। उते जेके आहिनि से इंटेलिजेंस एजेंसीज़ प्लस पुलिस प्लस रेंजर्स जा नुमाइंदा हूंदा आहिनि जेके उनखे असिस्ट कंदा आहिनि। त असां इहो बि ॾिसंदासीं त का जान मोहम्मद कहिड़ी क़िस्म जी थ्रेट जी एप्लीकेशन ॾिनी या कंहिंखे इन्फॉर्म कयो, इहा शइ जेका असां ज़ाहिर आहे हिनखे वर्कआउट करणो पवंदो। अच्छा, IG साहब, हिन वक़्तु जानमंद महर जी इंतहाई सीरियस हालत आहे, ऑपरेशन थिएटर में आहे, एयर एम्बुलेंस ॾियण लाइ तव्हां के उपाउ वठी रहिया आहियो? ॾिसो, एयर एम्बुलेंस जेका आहे असां वटि पुलिस वटि न आहे। बाक़ी जेकॾहिं इन जी उहो तव्हांजी लोकल एडमिनिस्ट्रेशन या जेको KTN को इदारो आहे जंहिंजो नुमाइंदो आहे इहे कोऑर्डिनेशन कनि, किथां प्राइवेटली इनखे हायर करणो पवंदो जेकॾहिं उहो थी सघे थी त पॉसिबिलिटी आहे। अच्छा, IG साहब, अमन अमान जी एॾी सूरत हाल ख़राब छो आहे? ॾिसो, इहो तव्हां जो पंहिंजी स्टेटमेंट आहे। यकीनन तव्हां जेकॾहिं पास में ॾिसो सखर या जेके आसपास जा डिस्ट्रिक्ट्स आहिनि उनमें इन क़िस्म जी सूरत हाल बदतर हुई। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी सां काफ़ी बहितर थी आहे। बाक़ी अहिड़े क़िस्म जा इंसिडेंट्स यकीनन जेके आहिनि से अफ़सोसदा आहिनि। इनखे जेको आहे सो क़तन कंट्रोल नथो करे सघिजे। अञा मतिलबु इन्ही जो वर्कआउट थियणु ॾियो कि इन्वेस्टिगेशन थिए त ख़बर पए थी छाजी करे थियो आहे। जेकॾहिं इहो को अहिड़ो एक्ट आहे जेको सहाफ़त जे करे थियो आहे त यकीनन हिन में उहो डिफरेंट पहलू आहे। जेकॾहिं इहो पर्सनल आहे त उहो डिफरेंट पहलू आहे। त थोरो वेट करियो कि ख़बर असांखे पवे थी। IG साहब, बिल्कुलु वेट कजे थो, पर टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे त ख़ैरपुर में हिकु सीनियर सहाफ़ीअ ते हमलो थियो, उनखे क़तल कयो वियो। शाहराह जेके क़ौमी शाहराह आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि, उते माण्हुनि ते हमला थियनि था, माण्हू अगवा थियनि था। अॼु इहा सूरत हाल आहे विच शहर में, सखर में हिकु सहाफ़ी ऑफिस मां निकिरे थो, उनखे गोलियूं हणी क़तल करण जी कोशिश कई वञे थी। अमन अमान जी IG साहब, इहे ग्राउंड रियलिटीज़ त इहे नज़र अची रहियूं आहिनि असांखे। ॾिसो, हिन में जेको तव्हां मिसाल ॾियो था ख़ैरपुर जे सहाफ़ी जी, उन में जवाबदार गिरफ़्तार थी चुका आहिनि ऐं उहो जेको आहे जवाबदार जिन इहो क़तल कयो खंड साहब जो, उहो
भी ज़ाती मामलो हो ऐं नेचुरली जेको डिस्प्यूट हो जंहिंजे करे उन्हनि जो जेको क़त्ल थियो। ऐं हिन में बि तव्हांखे इहा गुज़ारिश कंदुसि त थोरो वेट करियो, ख़बर पए त जेको आहे छा बैकग्राउंड आहे हिन में। अच्छा आईजी साहब, लास्ट में एयर एम्बुलेंस लाइ तव्हांखे वरी मां ॿीहर चवंदुमि त छा पुलिस तरफ़ां कोशिशूं कयूं वेंदियूं? KTN न्यूज़ कोशिश कंदी रहंदी आहे पंहिंजे सहाफ़ियुनि जी ज़िंदगी बचाइण लाइ। हिकु डिघी फ़हिरिस्त आहे असांजे सहाफ़ियुनि जे मथां हमला थींदा आया आहिनि, क़त्ल थींदा आया आहिनि, पर आवाज़ कॾहिं बि असां पंहिंजो झको न कयो आहे। एयर एम्बुलेंस लाइ तव्हांजे तरफ़ ॾांहुं, पुलिस जे तरफ़ ॾांहुं केतिरियूं कोशिशूं कयूं वेंदियूं? ॾिसो, असां वटि इन जी मूं तव्हांखे ॿुधायो फैसिलिटी कान्हे का। जेकॾहिं पुलिस वटि इहा फैसिलिटी हुजे हा त ज़रूरु असां हिनखे इस्तेमालु करियूं। नाज़रीन, IG सिंध गुलाम नबी मेमून साहब असां सां गॾु लाइन ते मौजूद आहे। इहे तव्हां हुनजी ॻाल्हि ॿोल ॿुधी। एयर एम्बुलेंस हेॾो वॾो मामिलो आहे। हिकु सीनियर सहाफ़ी सॼी ज़िंदगी पंहिंजी हुन सहाफ़त में ॾेई छॾी। अॼु हिकु एयर एम्बुलेंस लाइ असीं रिक्वेस्ट करे रहिया आहियूं। IG सिंध उन हवाले सां पंहिंजी लाचारी ॾेखारे पियो। सिंध हुकूमत उन हवाले सां उनखे नोटिस वठणु घुर्जे, अॻियां अचणु घुर्जे। एयर एम्बुलेंस करे शिफ्ट कयो वञे, मुंतकिल कयो वञे जानमन महर खे। इहा सूरत-हाल आहे नाज़रीन, हीअ सूरत-हाल आहे। अरबे रुपया हेल्थ जी बजट आहे। अॼु सखर जी अस्पतालुनि खे ताला लॻल आहिनि। प्राइवेट अस्पताल में ऑपरेशन हली रहियो आहे।